पाकिस्तान स्टील मिल जे एक्शन कमेटी जे अॻवान अमजद ज़रदारी अकबर मेमण हारून ज़रदारी असद अबड़ो जी अॻवानी में जबरी निकाली ॾिनल पोरियतनि जी बहाली ऐं रिहायशी इलाइक़े जी गैस ऐं बिजली जी स्टील मिल इंतज़ामिया पारां ॾिनल वादो बिलनि ख़िलाफ़ स्टील मिल रिहायशी कॉलोनी जे पाकिस्तान मार्केट खां सवें औरतुनि ॿारनि ऐं पोरियतनि जी अलाह वारे चौक ताईं रैली टाउनशिप मुख गेट बंदि करे धरणो हयो वियो। धरणे में पोरियतनि जे औरतुनि ऐं ॿारनि जे वॾे अंग में शिरकत। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त स्टील मिल जे नाअहल इंतज़ामिया सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जे ख़िलाफ़ वर्ती करे रही आहे। स्टील मिल इंतज़ामिया पारां नोटिस ॾिना विया आहिनि। ॻरा ऐं हथरादू मोकिलियल बिल न पियारण जी सूरत में घर ख़ाली कराइण जी इम्कानी कार्रवाई करण जी धमकी ॾिनी वई आहे। उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते मोकिलियल ॻरा बिल वापसि वरिता वञनि, न त ॿी सूरत में औरतुनि ॿारनि ऐं जबरी निकाली ॾिनल सवें पोरियतनि सां गॾु मुतालबनि जी मञता लाइ स्टील टाउन मेन नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची